छलगोट थी अणमोट थी छलगोट थी अणमोट थी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। घोट अणमोट ये लफ़्ज़ शादियुनि में हमेशह सिंधी चवंदा आहिनि। असल में ये घोट अणमोट हो केरु? तव्हां ॾिसे तारीख़ी पस मंज़र ऐं तारीख़ी पस मंज़र में आउं तव्हां सां शाह ज़मान चांद जो मुखातिबु आहियां। घोट अणमोट ते ॻाल्हि करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे नंढी गुज़ारिश आहे, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो मुकमिल ॾिसो ऐं वीडियो दोस्तनि में गॾोगॾु शेयर कंदा हलो। जॾहिं सिंध ते दहली फ़ौज काह कई त ही घोट अणमोट जेको सो माना हिकु लावनि जी जेका आहे सो रस्म मुकमिल करे रहियो। असल में घोट अणमोट जो जेको नालो आहे सो आहे हासू सोढो। हीअ हासू सोढो जॾहिं लावनि जूं रस्मूं अदा करे रहियो ऐं हिन जी शादी हुई त कंहिं दोस्त हिनखे ॿुधायो त हासू तूं हिते शादी करे रहियो आहीं, पंहिंजी नई ज़िंदगी जी शुरूआति करे रहियो आहीं, होॾां रूपा माड़ी ते हमलावर फ़ौज हमिलो करे ॾिनो आहे ऐं तुंहिंजो दोस्त दोदो सुमरो जेको सख़्तु मुश्किल में आहे। इहो ॿुधी हासू सोढो हिकदमि लावनि तां उथी तलवार खणी उन इरादो कयो त हाणे मूंखे रूपा माड़ी वञणु खपे। खेसि ज़ाल जल्दी लावनि तां उथण जो सबबु पुछो। चयईं त हिते वेही आउं शादी करे रहियो आहियां ऐं होॾा मुंहिंजो यार मुसीबत में आहे, सो इहे रस्मूं पोइ अदा कंदासीं जेकॾहिं आउं ज़िंदा मोटी आयुसि त। जेकॾहिं आउं मरी वियसि जंग दौरान त माफ़ु करे छॾिजांइ। हींअर जी का औरत हुजे हा त चवे हा त तुंहिंजे दोस्त सां गॾु हुनजी पूरी आका मरी वञे पर तूं न वञ, पर उन वक़्त जी औरत हुई जंहिं चयो त हीअ शादी जो रस्मूं पोइ बि अदा थी सघनि थियूं, हिन वक़्तु तुंहिंजे दोस्त खे तुंहिंजी सख़्तु ज़रूरत आहे, सो तूं वञी उनजी मदद कर। त हासू सोढो राति में ई पंहिंजे साथियुनि सां गॾु ऐं पंहिंजी फ़ौज सां गॾु अची रूपा माड़ी पहुतो ऐं अहिड़ो त ज़ोरदार अलादीन खिलजी जी फ़ौज ते हमिलो कयईं जो फ़ौज ॿिन्ही पासां भॼणु लॻी। हीअ लाड़ ते हिकु सख़्तु ऐं ॾुखियो वक़्तु हो जॾहिं लाड़ जो हर माण्हू ॿार बचो हिन तोते सुमरे जी मदद लाइ पंहिंजी सिंध खे बचाइण जे लाइ विढ़ी रहियो हमलावर फ़ौज सां। त काफ़ी जेके लाड़ जा माण्हू ठहियो पर उमरकोट जा ऐं आसपास जेके बि इलाइक़ा हुआ कच्छ जा माण्हू बि हिन जंग में शरीक थिया। हिन जंग में औरतनि ख़ुदि जेको आहे सो उन हमलावर फ़ौज सां मुक़ाबिलो कयो ऐं जंहिंखे बि ख़बर पवंदे वई त रूपा माड़ी ते अलादीन खिलजी जी फ़ौज हमिलो कयो आहे त उहो माण्हू पंहिंजा कमकार छॾे अची हिन हमलावर फ़ौज जो मुक़ाबिलो करणु लॻो। जहिड़ो त सच जेको सो वक़्तु हो, लेकिन हीउ जेको हासू सोढो जेको घोट अणमोट जे नाले सां सुञातो वेंदो आहे, उन जंग में विढ़ंदे विढ़ंदे पंहिंजी जान ॾेई छॾी, पर हिन पंहिंजी सिंध सां पंहिंजी सिंधी अवाम सां गद्दारी न कई। काफ़ी सिंध अहिड़ा गद्दार पैदा कया जिन्हनि जेके सिंध जे हंज में पलिया वॾा थिया पर उन्हनि आख़िर पंहिंजी धरती माउ सां गद्दारी कई। कुझु अहिड़ा बि सूर्या सिंध पैदा कया आहिनि जेके सिंध ते सिंधी क़ौम ते पंहिंजो सिर निशावर करे छॾियो ऐं हासू सोढो बि उन सूरमनि में शामिलु थिए थो। सिंध अॼु बि हिन हासू सोढे ते फ़ख़्रु करे थी।